नाज़रीन, वाटर कमीशन सरबराह अमीर हानी मुस्लिम खैरपुर पहुंची वाटर सप्लाई स्कीमुन ऐं वाटर प्लांट जो दौरो कयो। वाटर कमीशन सरबराह सफ़ाई सुथराई जे नाक़स इंतजामन ऐं पाणी खोट जी शिकायतुनि ते म्यूनिसिपल चेयरमैन खे छंड पटींदे सीएमओ जे 3 महीननि जी पघार बंद करण जो हुकुम ॾिनो। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करे रहिया आहियूं मराठी टीवी न्यूज़ जे रिपोर्टर वकार मंगी खां। जी वकार, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वाटर कमीशन जो सरबराह चेयरमैन जो है रिटायर्ड जस्टिस अमीर हानी मुस्लिम जो खैरपुर के वाटर प्लान जो दौरो किया है। दौरे के दौरान जो वाटर प्लान जो गंदगी जा ढेर ॾिसी वियो। ज़िले इंतजामिया म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन आहे अमजद शाह जिलानी, उनके मत सख्त रुकावट जो इज़हार किया। उन अमजद शाह जिलानी म्यूनिसिपल जो सीएमओ आ मुनवर ज़की उन मुखातिब थींदे चयो त छा तव्हां खैरपुर के शहरनि खे अहिड़ो गंदो पानी था फराहम कयो। मां जॾहिं हिकु महीनो पहिरियों बि आयुमि तव्हांखे हुकुम ॾिना त फौरी तौर ते शहरनि खे साफ़ पानी फराहम कयो, पर मुंहिंजे जेके चवण जी तव्हां तकमील न कई। उन खां पोइ सीएमओ मुनवर ज़की उन जे 3 महीननि जी पघार बंदि कई ऐं पब्लिक हेल्थ जो इंजीनियर साजन मल उनखे छंड पटींदे चयो त तव्हां स्कीम पानी जो कीअं ॾींदो शहरनि वटि साफ़ पानी नथो पुॼे। हिकु हफ़्ते जे अंदरि अगरि तव्हां शहरनि खे साफ़ पानी फराहम न कयो त तव्हां के बि ऑफिसर पंहिंजी कुर्सीअ ते न रही सघंदव। जी वकार, जी मेहरबानी।